दोस्तों अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अॼु जी कहानी शुरू करण खां पहिरीं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त जिन भी मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो उहे सब्सक्राइब कनि ऐं बेल आइकॉन खे ज़रूरु दॿाइनि तां त हर नई ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों अॼु जी पंहिंजी कहानी जो उनवान आहे जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। हिक दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकिड़ो ग़ुलाम हूंदो हो। उनजो मालिक तमामु घणो ज़ालिम हुयो ऐं हू ग़ुलाम खां ॾींहं राति कमु कराईंदो हो ऐं उनखे बिल्कुलु थोरो खाधो ॾींदो हो। उनजी ज़िंदगी तमामु ॾुखनि भरी ऐं ॾुखाईंदड़ हुई। हू वधीक हिन ज़ुल्म खे बर्दाश्त न करे सघियो। आख़िरकार हू उतां भॼी निकितो ऐं हिक वेझे झंग में रहण लॻो। हिक ॾींहुं झंग में हिन शींहं जी रड़ियुनि जो आवाज़ ॿुधो। पोइ हू उन पासे वियो ऐं हुन हिक शींहं ॾिठो ऐं हू ख़ौफ़ में अची वियो। हुन उतां भॼण लाइ सोचियो पर शींहं जी रड़ियुनि हिन खे हैरत में विझी छॾियो। हू डप जे अंदाज़ में शींहं जे वेझो वियो ऐं उनजो पेर खणी ॾिठो त शींहं जे पेर में हिकु कंडो छिपियल हो। हुन शींहं जे पेर मां कंडो कढियो ऐं शींहं उनजे हथनि खे चटियो ऐं उतां हलियो वियो। कुझु ॾींहं खां पोइ उहो ग़ुलाम पकड़जी वियो। हिन उतां भॼण जी घणी कोशिशि कई पर हिन जे मालिक फ़ैसिलो कयो त हिन खे हिकु बुखायल शींहं जे अॻियां रखियो वञे। केतिरा ई माण्हू गॾु थिया। मुक़ररु थियल ॾींहं ते उन ग़ुलाम खे हिकु पिंजरे में बंदि कयो वियो ऐं शींहं खे आज़ादु कयो वियो। पर उन शींहं ग़ुलाम खे कुझु बि न कयो ऐं उहो शींहं ग़ुलाम जा पेर चटणु लॻो। उहो साॻियो ई शींहं हो जंहिंजी ग़ुलाम मदद कई हुई ऐं पोइ उहो शींहं पकड़जी वियो हो। उहो सभु कुझु ॾिसी सभई माण्हू हैरान थी विया। पोइ उन ग़ुलाम सॼी ॻाल्हि सभिनी माण्हुनि खे ॿुधाई ऐं उन खां पोइ उनजी मालिक उनखे आज़ादु करे छॾियो। दोस्तों हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो।